अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हां खां मुखातिब आहियूं साईं अयूब खोसे जे ख़ूबसूरत नज़म सां गॾु। इन खां पहिरीं तव्हांजो पंहिंजो यूट्यूब चैनल SKPY सब्सक्राइब न कयो हुजे त सब्सक्राइब कजो ऐं घंटी जो बटन दबाइजो ताकि ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। कंवारी साख सरजे पई, नई तारीख़ लिखजे पई, हिसो तुंहिंजो न रहिजे को, हवाउनि खे ॿुधाए छॾ किसो तुंहिंजो न रहिजे को। नई तारीख़ लिखजे पई, हिसो तुंहिंजो न रहिजे को, हवाउनि खे ॿुधाए छॾ किसो तुंहिंजो न रहिजे को। रगन में ॻाल्हि जेका सितारनि खे सुणाए छॾ, बदन में आग जेका किनारनि ते विछाए छॾ। मिटी ते माख ताज़ी आ, रुखी आ सिंध जी मौसम, हवाऊं सभु कफ़न ओढ़ियल दुखी आ जिंद जी मौसम। तंबूरा कोन था तुणकनि, कहर में आशिकी आहे, टुटनि था मन घणनि वांगुरु, सफ़र में चांदनी नाहे। ढकी छॾ हिन उदासीअ खे, ढकी छॾ हिन उदासीअ खे, केॾाड़ो थी लॻी साइण, ख़ामोशी आ कफ़र जहिड़ी कटाड़ो थी लॻी साइण। भरी छॾ बाख नेणनि में, मतां हस्ती ॿुॾी साइण, किसो कोमल वफ़ाउनि जो सलीबनि ते पुॼी साइण। भरी छॾ बाख नेणनि में, मतां हस्ती ॿुॾी साइण, किसो कोमल वफ़ाउनि जो सलीबनि ते पुॼी साइण। कंवारी साख सरजे पई, विछोड़ो छो थिजे आख़िर, नई तारीख़ लिखजे पई, को घोड़ो छो थिजे आख़िर। नई तारीख़ लिखजे पई, हिसो तुंहिंजो न रहिजे को, हवाउनि खे ॿुधाए छॾ किसो तुंहिंजो न रहिजे को, किसो तुंहिंजो न रहिजे को।